गर्दन जो दरिया। साईं बैठो थी फकीर साईं आयो है वञो वञी ॾिसोसि मुद्दो वठोसि कढोसि हाणे घर मां। हा फकीर साईं तूं हल ॻाल्हाइसि न। मुर्शिद साईं कुझु फकीर खां मुद्दो वठ त केतिरे अरसे में जान छॾी थो हिनजी। छॾी छा फकीर हिन वक़्तु होश में न आहे जो ईंदोमांसि न रास्तो भरी छॾींदो। भगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुत्र हवाली। केरा तू बीमार आहे मिस्किन जो ॿार आहे। निकिरी था मां चवां थो निकिरी था निकिरी वञ। फकीर साईं मुंहिंजो हिकिड़ो नंढड़ो कमु आहे तो में। निकिरी था मां चवां थो निकिरी था निकिरी वञ। मूं कहिड़ा तुंहिंजा बचा लाता ॾिया जो मूं ते फकीर साईं छितो थी। फकीर होश में न आहे। कुछ कयो मुर्शिद साईं पर मूंखे केर बचाईंदो मुर्शिद साईं। फकीर साईं भला पानी जो ढुक पियारे। हाँ जल्दी वञी पानी भरिया त पानी पियारियोसि बादशाह बि टोही विझोसि। भगालू भगालू लैला लालू जिन जलाली कमन कवाली हल पुत्र हवाली। हाँ हाँ मां भरे थी सब। ये सही ये प्यालो कर अच्छा भी टोही थई न मनी दे अच्छा भी पाण पुजे नहीं। हाँ हाँ मुर्शिद साईं सही तो चवे तू बाहर निकरंदे त अंधो थींदे। भाई तो के चयो विच में ॻाल्हाइण जो फकीर के तेज करे छड़ी। जादो भला ले त ख़बर तो वारो यो मुर्शिद काॾे गुम थी वियो। मुर्शिद काॾे बि वियो हुजे तुंहिंजो को उन में कमु। अरे कम आहे तॾहिं त चवां थो न। पहिरीं इहो ॿुधाए मुर्शिद में कमु कहिड़ो अथई। लॻे थो ॿी शादी लाइ मुर्शिद खां को तावीज़ धागो वठंदे ईअं न। अरे मुर्शिद खां को धागो कीअं कराया या बुराई न घर मां वञे ई नथी। मुर्शिद जेॾां जो हुयो न उन हलियो वियो। वरी कान भागी रहना सही वॾी चटी भाई बस ओचितो ने मुर्शिद खे ज़ो गुम करे बता जाड़ो न खां को धागो कीअं कराया। मूं मुर्शिद खां अहिड़ा तावीज़ कराया आहिनि अहिड़ा तावीज़ तो लाइ कराया आहिनि जो तूं हाणे किथे बि संग वठण वेंदे न अहिड़ा ठाव का पादर लॻंदई अहिड़ा पादर लॻंदई जो यादि कंदे। अरे जाड़े के पादर हण वारो को ॼाओ ई कोन्हे। जाड़े में को हथ विझे ढींगो ढेरी करे छॾियांसि। छा तूं ढींगो ढेरी कंदी वरिया मारन जो जे तोखे सटको ॾिनो आहे। अड़े न ये सटके ते जा मुंहिंजे पुत तां खारश कान्हे लथी। आई त जाड़ा वॾो निर्जो तोखे केॾा बि पादर लॻनि न पर मञींदे कोन। ठहियो हाणे ठहियो रात थी पई हाणे त कयां ढींगो ई ढेरी। तो वटि ज़बान आहे तूं चाहींदो त रुगो आउं बड़बड़ कंदो रहां बाक़ी सभु मुंहिंजे अॻियां चुप कयो वेठा हुजनि ईअं न। पर न हाणे उहो वक़्तु कोन अथई हाणे तूं चुप करे वेंदे हाणे असीं तोखे ॿुधाईंदासीं ढींगो त आउं तुंहिंजो ढेरी कंदसि। जादो या मुंहिंजी ग़लती न पर मुंहिंजो ग़लतान आहे जो तुंहिंजे सिर जे मथां इहो पादरनि जो सटको हल्को करे छॾियो। तॾहिं थी मुंहिंजे मथां आख़िरी थी जेकॾहिं मुंहिंजे जूते में अहिड़ो डंडो पियल हुजे हा न त तूं मूंसां पड़ पड़ कोन करी हा इहे छप कई वेठी हुजी हा। कानून ठही वियो आहे जे मूं मथां हथ खयो अथई न त ॾिस थाणे में ई उबतो टंगराईंदी सही। तोबा मुंहिंजी ज़ारी तोबा आकाश थाणे ते टंगराइण जूं थी पई मूंसां ॻाल्हियूं करे। सच बच में न जेकॾहिं तोखे मूं ॿ पादर आया त तूं त कराईंदी मुंहिंजो ढींगो ई ढेरी। ॿुधाए दुआ मूंखे फोन करे तो छो घुरायो आहे। सदोरी के चयो हुयसि तो सां मिलण लाइ न आई
दुआ तू सदोरी जे मथा जोर रख। ॾाढी कोशिश कयां थी पर सदोरी मञे ई नथी। न जो मकसद मासरो पले वञे। तू परेशान न थी, सदोरी के राजी मां कंदसि मां। वरियाम जल्दी निकरण जी कर, कोहराम अचे पियो। छा ॻाल्हि आहे गोराम, एॾो परेशान नज़र थो अची? वरियाम असांजे घर आयो छ। मां त हिते ई वेठी हुयसि, नहनि खे रंग पई हणां, थी सघे सदोरी सां कचहरी करण आयो छ। तोखे ॾिसी नाटक करे सुती पई। खुदा खुदा कर बुआ, खुदा खुदा कर। यो कूड़ ॻाल्हाइण तोखे शर्म नथो अचे? मां इंजाम नथी हणां, वरियाम खे वेंदे गोराम ॾिठो आहे। पोइ तूं गोराम खे चओ न कूड़ थो ॻाल्हाए, पोइ मूंखे छा लाइ थी चईं? गोराम मूंखे भले साईं ते हथ रख राय। मां न वरियाम खे ईंदे ॾिठो आहे न वेंदे ॾिठो आहे, मूंखे ख़बर ई न आहे। सदोरी जेकॾहिं ॿियो को ॻाल्हि करे हा न त उनजी ज़ुबान ते मां एतबार न कयां, पर वरियाम खे हितां वेंदे मां पाण ई ॾिठो आहे। तूं छा थी सम्झी? मूंसां शादीअ खां पोइ बि तूं पंहिंजे आशिक सां मिलंदी रहंदी ऐं मां इहे अखियूं ॿुटींदो रहंदुसि। गोराम कसम सां मुंठी मारण छॾींदोसि आए। ये पहिरीं ऐं आख़िरी ग़लती सम्झी माफ़ थो कयां, यादि रखे छॾ। हींअर जेकॾहिं वरियाम सां मिलंदे हिते ॾिठो मां त यादि रखे छॾ, गोली हिकिड़ी हणंदो मां भाॼी खे हाणे इन्हनि छोरनि जो सिर खणणो ई पवंदो, न त इहे गिची में पइजी वेंदा। ॿियनि खे त बख़्श कयूं, पर इन दिल पर खे त लेटाइणो आहे। अदा सच पुछी न मां भी इहो थो सोचां, इन दिल पर जो सिर खणूं न असल जान ही छुटी पवंदी। अॼु खां पोइ तूं ऐं मल्हार सभु कम हिकु पासे करे इन दिल पर जे पोयां लॻो। जिथे बि नज़र अचेव न सीने वारी हणोसि, जे उफी न करे। दिल बकरी दनारन जा धक अदा इहो कम असां तोखे सुभाणे जे सिज में करे था ॾेखारियूं। टके जी बि रिआयत न कजोसि, पोइ जेको बि थियो न मां पाण निभाईंदुसि। ज़मीन जो टुकुर भी खपाइणो पियो न त बि खपाईंदुसि, पुलिस खे बि राज़ी कंदुसि, पर हाणे दिल पर खे छॾणो न आहे। अदा तो मुंहिंजी दिल जी ॻाल्हि कई आहे, तूं छा थो सम्झी त असां हाणे हिनखे ज़िंदा छॾींदासीं? असांजी घर जे करे, सिर्फ़ ऐं सिर्फ़ असांजी घर जे करे ज़मीन खां 2 फुट मथे था उॾामिन। सुभाणे मां हिननि सां अहिड़ो त अशर कंदुसि, अहिड़ो त अशर कंदुसि त हिननि जा लाश हिन जा माइट बि कोन सुञाणींदा। छाया सावण तुआरे पुट वरियाम मूंसां नाइंसाफ़ी कई आहे, मुंहिंजे घर में गिरियो आहे। ये सुल्तान वारा हुयसि जेके बख़्शू पिया अचनि से, मां कोन बख़्शींदो न, जंगू बाहूं भंजी छॾींदोमांसि। जेकॾहिं अहिड़ी का ग़लती कई अथई त मां तोखां उनजी माफ़ी थो, तोसां मां वाइदो थो कयां वरी अहिड़ी ग़लती कोन कंदुसि। समझाईंदे त छा, जेकॾहिं न सम्झो न त सिधियूं गोलियूं सीने वारियूं हणंदोमांसि। तुंहिंजी जेकॾहिं मञे हा न त घणा ॾींहं अॻु में सुधरी वञे हा, पर लॻे थो इहो तुआरा पुट सुधरंदो ई कोन जेसि ताईं हुन जूं टंगूं बाहूं भञी खट भेरो कंदासीं। तूं त हिन ॻाल्हि खे सफ़ा हल्को थो सम्झी। मां चवां थो त कन खां वठी हुनखे सम्झाएसि। मां चयुमि न हींअर अहिड़ी का बि ग़लती न कंदो। पोइ तूं हुनखे मूं वारी उताक ते वठी अच, मां बि ॻोठ वारा घुरायां थो, उन्हनि जे साम्हूं मूंखां माफ़ी वठी ऐं भले साईं ते हथ रखे।
तॾहिं मूंखे यकीन ईंदो। जेकॾहिं वरियाम ईअं न कयो त कन खोले ॻाल्हि ॿुधी छॾ सावण, तोखे वरियाम जो लाश मिलंदो, लाश। अड़जी वियुसि। हे जेसि को नुक़सान न कराईंदो ओसि ताईं न मुड़ंदो। ता सभ खां पहिरियां हिन सुल्तान जो ई कमु किटरी करणो पवंदो, पोइ हिन कुल्लू ऐं बकरीअ जो दिमाग़ ठिकाणे ते ईंदो। फोन करण सां सिर्फ़ उहे बर्बाद कोन थींदा, पर असांजो वेड़ो बि वीरान थींदो। अदा इहे त कॾहिं बि कोन सुधरंदा। खून करण खां पोइ कड़ा सुधरी वेंदा, रंदो दुश्मनी वधंदी सोट। दुश्मनी वधाइण जे खौफ़ खां छा माठ करे वेही रहूं सोट? माठ करे कोन वेंदासीं, सुभाणे हली निज़ाम सां ठके ठोके ॻाल्हाईंदा। जेकॾहिं निकाह जी इजाज़त ॾे तो ठीकु आहे, जबरदस्ती निकाह कंदासीं। जॾहिं मुंहिंजो निकाह पइजी वियो पोइ सुल्तान ऐं असांजे विच में इहा चिकचिका ख़तम थी सघे थी, न त इहा पई हलंदी। अदा तूं छा थो सम्झी त निज़ाम वारो ॾींदो? इहो वॾो ठॻो अथई, ठॻो। असांजे सुल्तान वारनि खे वेड़ाए नास कयो अथई। सुभाणे हलण खां पोइ ख़बर पवंदी त कहिड़ो तूं सांडे जी रंग मटाए। कुछ भी करे सके। गौराम को एतिरो ठाव कोन आहे जो हुन खां वञी मां माफ़ी वठां। त ग़लती तुंहिंजी आहे त माफ़ी बि तोखे घुरणी पवंदी न। बाबा मुंहिंजी का बि ग़लती न आहे, तूं हुनजे घर में गिरियो आहीं, वरी चईं थो त तुंहिंजी ग़लती न आहे। इहा सभु ख़बर हूंदे बि गौराम सदोरी सां निकाह छो कयो? हाणे त गौराम जो हुन सां निकाह थी वियो, पोइ तूं हुन सां छो मिलंदो रहंदे? हा बाबा हा, मां मिलंदो रहंदो सदोरी सां, ऐं मूंखे केर बि रोके नथो सघे। पुट कुछ सोच, हिन सां असांजी दुश्मनी वधंदी। सदोरी मुंहिंजी मोहबत आहे, मुंहिंजो प्यार आहे, ऐं मां सदोरी सां मरण खड़ी ताईं मिलंदो रहंदुसि। जे तूं ॿिए जी इज़त में अखियूं विझंदे त छा तोखे माफ़ करे छॾींदा? ओए भालियो गौराम मूंखे बंदूक हणी छॾे, बाक़ी मां सदोरी सां मिलंदो रहंदुसि। जेकॾहिं गौराम मूंखे मारे वियो न, मुंहिंजो सिर सदोरी मथां कुर्बान आहे। इहो मोतबर वरियाम गौराम खान जे घर में तो घुरे, कोन बख्श कंदो मांसे। जेके टंकू बाहूं अथसि न वञी छॾींदो अथसि। जॾहिं चओ बि था त सावण तव्हां खां माफ़ी घुरी आहे त पोइ हुनखे पहिरीं ग़लती सम्झी माफ़ कयोसि। दोस्त तूं हुननि खे सुञाणे ई कोन थो। इहे ॿई पीउ पुट साठड़ा गाठड़ा आहिनि। पुट ग़लती थो करे त पिणस वञी इहे फटका लाहे वञी हुननि खां माफ़ी थो वठी अचे। तॾहिं त वरियाम बचो थो अचे, पर यादि रखजांइ गौराम खान हुनखे कोन छॾींदो। अहिड़ो सटको ॾींदोमांसि, अहिड़ो सटको ॾींदोमांसि, सॼी ज़िंदगी यादि कंदो कंहिं में वञी हथ विधा। जेका तुंहिंजी सलाह गौराम कीअं चवें? सलाह वरी छाजी लाओ थी? हिकिड़े शाम ताईं न आयो न माफ़ी वठण, घर ॾे हली मोचड़ा हणंदासीं। हाणे अचो हलूं उतां खे हली मानी खाऊं, बुख लगी आहे। अचो। सुल्तान ऐं दिलबर वारनि जो पाण में जहिड़ो लॻो पियो आहे कि जेसिताईं हिक ॿिए खे मारे न विझंदा न तेसिताईं इहे चॾा मुणंदा कोन। पुटा हाणे तूं मूंखे सलाह ॾे त हिननि खे रोकजे त कीअं रोकजे? बाबल साईं ये ॿई मुड़ण वारा आहिनि ई कोन। छॾे जो त ॿिए खे मारे कुटे ढींगो ढेरी कर। उन्हनि खे जेतिरो रोकींदव न ओतिरो ई ज़िद कंदव। खोटा ई आहे सिधी मोड़ वारे ॾींहं जाया ई न आहे। एक तरफ़ खां दुश्मनी मस ख़त्म थी थिए, वरी ॿिए पासे को शुरू। पर रोशन मां नथो चाहियां त मुंहिंजे ॻोठ में अहिड़ा शैतान मिसल हुजनि, पाण सां गॾु ओड़े पाणी जो अमन बि बर्बाद करे छॾियो। इन करे सुल्तान खे हाल में रोकणो ई पवंदो। रोशन तव्हां छा था सम्झो बाबल साईं? तव्हांजे रोकण सां हू उड़ी वेंदा? होॾा मां त पूरो ज़ोर लाईंदुसि, जेको फर्ज़ आहे मूंखे निभाइणो ई पवंदो। वॾायो बाबल साईं, जेका तव्हांजी मर्ज़ी। होॾा रोशन बाबा तव्हां ॿिन्ही मां को हिकिड़ो वञे ई वञी सुल्तान खे वठी अचे।
ख़बर त सुल्तान अचण खां इनकार कंदो पर कीअं बि करे हुनखे मूं ताईं वठी अचो जेको अव्हांजो हुकुम बाबा साईं असां त पंहिंजे तरफ़ खां ज़ोर लॻाईंदासीं बाबल साईं ॾिसूं त इहो सुल्तान गो छॾे थो या न अथसि त गॾु वारी कीअं पर मन अलाह हुनखे ईमान ॾे चाचा हाणे को बि बहानो न हलंदो मूंखे निकाह जी तारीख़ ॾियो मूंखे इहो ॿुधायो त मां 3 शाहिदनि सां गॾु कॾहिं मौलवी गठी थी पहुचां दादरी तुंहिंजी अमानत आहे तुंहिंजी अमानत आहे मां पंहिंजे पुट जे मथे ते हथ रखी कसम खणी थो चवां त दादलीअ निकाह थींदो त तोसां ई थींदो पुट हिन महिल उहो माहौल न आहे पर जेकॾहिं तूं ज़िद कयो न त मां तोखे रोकी ॾिसो पर यार इहे सुल्तान वारा असांजो जीवन ई हराम करे दिलबर मां तोखे चाहियां थी ऐं बाबा खे बि मूं राज़ी करे छॾियो आहे मुंहिंजी शादी थींदी त सिर्फ़ ऐं सिर्फ़ तोसां थींदी पर असां केतिरो मजबूर न ठीकु आहे जेकॾहिं तूं चईं थी त मां सबर कयां अदा घरां त इन इरादे सां निकिते त हिननि खे कोई खाईंदासीं ऐं दादीअ जे हिकिड़े बोल सां हार मञी बीह रहे मां दिलबर खे बेवकूफ़ नथी बणायां मां कसम खणां थी त मुंहिंजी शादी थींदी त सिर्फ़ ऐं सिर्फ़ दिलबर सां थींदी पर इन लाइ दिलबर खे कुझु इंतज़ार करणो पवंदो त असां सुल्तान वारनि में जान छॾाए वठूं पुट इहो ई मां तोखे अर्ज़ु कयां थो हथ जोड़े अर्ज़ु कयां थो त कुझु महीना असांखे मोहलत ॾे बस दादलीअ जी शादी थींदी त तोसां ई जेकॾहिं सुल्तान वारा नथा मुड़नि ऐं ज़िद ते बीह था रहनि त तव्हां छा कंदव बाबा हाणे ॻाल्हि आहे सिधी जेकर सुल्तान वारा तव्हांजो नथा ॿुधनि त पोइ तव्हां हिन ॻाल्हि खां छुटल बस इहो कमु बि मुंहिंजो बाबा मां तव्हां सां वाइदो थो कयां मां कहिड़े बि तरीक़े सां सुल्तान वारनि खे राज़ी करे हितां जवाब ॾेई वापसि कंदुसि ऐं ॿिए ॾींहं ते मां तव्हांखे इजाज़त ॾींदुसि त दादलीअ खे निकाह जी वठी वञो ठीकु आहे चाचा मां तुंहिंजे वाइदे ते एतवार करे इंतज़ार कयां पर पोइ न वञजां न फिरंदासीं न फिरंदासीं बाबा मां पंहिंजे हेॾे सारे पुट जे मथे ते हथ रखी कसम खयो आहे पोइ ॿुधाए त कीअं फिरंदा अचो त बाबा तो मुंहिंजे सिर ते हथ रखी कसम कयो कि कुझु थींदो त कोन अरे कोन मरंदे शरा कोन मरंदे निभागा मां तुंहिंजे मथे ते कसम खणण खां अॻु में दिल में इहो वाइदो करे छॾियो हो त कूड़ थो ॻाल्हायां वाइदो कोन पूरो कंदुसि मां चती फाथो आहियां छोकिरी शादी करे वई आहे त बि हुनजो पीछो नथो छॾे तूं ई मूंखे ॿुधाए त मां छा कयां बस सुपिरो ॾियां वारो छोरो त पाण सां गॾु असांखे कुटलाईंदो चाचा वरियाम हाणे मुड़ंदो ई कोन जेकॾहिं वरियाम खे सुधरणो हुजे हा न त सदोरी जी शादी थी वई न ॿीहर वरी उन सां शादीअ जे बारे में सोचे ई न हा ऐं पाण किथां ॿिए हंधा शादी करे छॾी आहे पर हू पंहिंजी शादीअ जे बारे में कुझु सोचे ई कोन थो चए थो त शादी कंदुसि त रुॻो सां कंदुसि हाणे गोराम चरियो थोरी आहे त शादी करे हुनखे तलाक ॾिनो सदोरी खे ऐं उन खां पोइ वरियाम सां शादी करे यार त तूं मां था सम्झो न ख़ुदि हाणे सदोरी हथीकी थी वई हुनजी ज़िंदगी बाक़ी गोराम सां गुज़री वई इहा ॻाल्हि हिनजे दिमाग़ में छो न थी वई ईअं बि थी सघे थो त सदोरीअ वरियाम खे भॼी हलण जो आसरो ॾिनो हुजे थी सघे थो त आसरो ॾिनो हुजे तॾहिं त वरियाम गोराम जे घर में घिरी जेकॾहिं सदोरी हुनखे मिलण जो आसरो न ॾे हा त वरियाम पराए घर में कीअं घिरे हा अच्छो मां आहे छोरीअ खे जेतिरी जेरी आहे न न पाण कंदी न वरियाम जो जेकॾहिं ईअं गोराम वरियाम खे ॿ टे दफ़ा पंहिंजे घर में ॾिठो न त सदोरीअ खे तलाक ॾियण में देरी कोन कंदो वरियाम बि इहो थो चाहे न त सदोरी बदनाम थिए ऐं गोराम हुनखे तलाक ॾे पर सुल्तान जे ख़ौफ़ खां गोराम सदोरी खे तलाक कोन ॾींदो बाक़ी रहियो वरियाम सो हुन लाइ मसइलो ज़रूरु पैदा कंदो तुंहिंजी ॻाल्हि बि सही आहे सावण जॾहिं सुल्तान खे हुनजी गोराम दावा ॾिनी त पोइ इहे सभु गॾिजी असर में घिरी पवंदा वरियाम त भॼी वेंदो पर तोखे ऐं मूंखे ॿधी खणी वेंदा ऐं वञो ताक़त बंदि कंदा तोखे त केॾा ज़ालिम आहिनि
असांखे ईअं कुटींदा जो उठ जे पता लॻे तुंहिंजी दुआ खपे ख़ुदि ईअं के था हथ लाइन हथ लाइ ॾेखारिन हीअ हथ लाईंदा जीअं कुटियो आहिनि बस हाणे बस घणो सियाणो न थी मत पर सच थो चवां सुल्तान वारा असांजे लाइ ईअं आहिनि जो छाईंदे पाणी निज़ाम असां तोखे भरी पैसनि जी भरे ॾिनी आहे हाणे वधीक असांखां इंतज़ार नथो थिए हाणे असांखे इजाज़त ॾे त असां निकाह करे छोकिरी वठी वञूं सुल्तान बाबा परेशान छो थो थिए हे ॾिस मां पंहिंजी न्याणीअ जे मथे ते हथ रखी कसम खणी थो चवां त हीअ तव्हांजी अमानत आहे हिन जो निकाह थींदो त असां ई थींदो बाबा गुलू असां ई थींदो चाचा तव्हांजी ज़ुबान मथां ई असांखे एतबार आहे तव्हां कसम छो था पुट हे ॾिस मां तोखे हथ जोड़े अर्ज़ु थो कयां त मूंखे कुझु महीननि जी मोहलत ॾियो त मां जेसि ताईं दिल भर वारनि खे टारे वठां बाबा जल बकरी भनारनि जा ढक निभागा कॾहिं न पुट उन्हनि खे ॾाढो मुंहिंजो कमु आहे तव्हां रुगो मूंखे 2-3 महीना रुगो मोहलत ॾियो यार हा बसि पोइ उन खां पोइ भले पंहिंजी अमानत वठी वञो मां इनकार कोन कंदुसि बाबा मां इनकार कोन कंदुसि हा ॻाल्हि आहे सिधी हा बाबा पोइ बि मुंहिंजी छोकिरी गुरूअ खे चाहे थी पर जेकॾहिं हिक ॿिए खे चाहिनि था त मां केरु थींदो आहियां इन ॿिन्ही खे फिटाइण वारो हा गुल्लू जॾहिं मां प्यार तोसां थी कयां त शादी ॿियो कंहिंसां कीअं थी करे सघां गुलो छा थो चई अदा तेरे दादली चए थी ऐं चाचो बि मिनथू थो करे त पोइ खणी हिननि खे इजाज़त ॾियनि था 3 महीने जी ठीकु आहे निज़ाम असां 3 महीना इंतज़ार कयूं था उन खां पोइ तुंहिंजो को बि बहानो न हलंदो तुंहिंजी महिरबानी सुल्तान तुंहिंजी महिरबानी बाबा ये तव्हांजी अमानत आहे तव्हांखे ई मिलंदी बाबा तव्हांखे मिलंदी ठीकु आहे हाणे मोकिलणी न आहे असां हलूं उथो को बि कमकार हुजे जाब न कजो असां तव्हां न कजो कोन कजो कम कंहिं जाइ जा आया आहिनि मूंखां संग वठ इहा ख़बर कोन्हे न का त निज़ाम नांगो आहे नांगो जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे ही उठ बि ख़ुशि थियो आहे हर मुंहिंजी कूंज सां निकाह कंदो ऐं लावा लहंदो अरे मां त पंहिंजे कूंज जे लाइ को शहज़ादो ॻोल्हींदुसि शहज़ादो हीअ दुनिया